जय झूलेलाल। छत्तीसगढ़ की राजधानी रायपुर वासियुनि लाइ ॾाढे गर्व जी ॻाल्हि आहे त विश्व जी सभ खां वॾी झूलेलाल प्रतिमा रायपुर में ठही रही आहे। झूलेलाल साईं जेके पाणी जो प्रतिनिधित्व कंदा आहिनि व इन करे हिते पाणी जो जलकुंड बि ठहंदो, जंहिंमें लॻभॻि 3000 मछलियूं जेके रंग बिरंगियूं हूंदियूं वास कंदियूं। इन झूलेलाल प्रतिमा जो रायपुर में अनावरण कार्यक्रम अञा थियणो बाक़ी आहे। अनावरण खां पोइ हिते सिंधी समुदाय जो सभ खां वॾो हिकु झूलेलाल साईं प्रतिमा जो स्थान हूंदो। श्रद्धालु भक्त हिते दर्शन करण अची सघंदा। लॻभॻि 61 फीट ऊंची व 8 फीट चौड़ी झूलेलाल साईं जी प्रतिमा मछली ऐं कमल जे गुल ते विराजमान आहे। खड़े रूप में झूलेलाल साईं सफ़ेद रंग जी धोती जेके गुलाबी रंग जे बॉर्डर सां सजियल आहे व आसमानी रंग जो शेरवानी व सुनहरी रंग जो गमछे में मनमोहक प्रतिमा ॾाढी मोहे थी पई श्रद्धालु भक्तनि खे। साईं झूलेलाल खे सृष्टि जो लोकपाल जो स्थान मिलियल आहे। जंहिंमहिल बि बारिश न पवंदी आहे त देवताउनि जो राजा इंद्र वरुण देवता अर्थात झूलेलाल साईं खे प्रार्थना कंदा आहिनि कि लोक कल्याण लाइ वसो साईं। छत्तीसगढ़ जी राजधानी रायपुर वासियुनि लाइ हीअ ॾाढी गर्व जी ॻाल्हि आहे। विश्व जी सभ खां वॾी झूलेलाल साईं प्रतिमा रायपुर में आहे। जंहिंमहिल पाकिस्तान व अमेरिका जा श्रद्धालु भक्त हिते ईंदा त असांखे ॾाढो गर्व महसूसु थींदो। जय झूलेलाल।